नाज़रीन, खिपरो खां 12 किलोमीटर जे मुफ़ासिले ते सिंधड़ी तालके जे ॻोठ गुलबेग नुकरिच मां 2 महीना गुज़रण बावजूदु बरसात जो पाणी नेकाल नाहे थी सघियो, जंहिं सबबु ॻोठाणा वॾियुनि अज़ियतनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था असद शाह ऐं शाहजहान शर्जी रिपोर्ट में। ही खिपरो तालके खां 12 किलोमीटर जे मुफ़ासिले ते सिंधड़ी तालके जे हद में ईंदड़ क़दीमी ॻोठ गुलबेग नुकुरच आहे, जेको गुज़िरियल 2 महीननि खां बरसाती पाणी बासरनि पारां ॾिनल हथरादू कटुनि ऐं इंतज़ामिया जे बेहसी में ॿुॾल आहे। बरसातुनि खे 2 महीना गुज़री चुका आहिनि, पर इंतज़ामिया हिन ॻोठ मां 2 इंच बि पाणी नेकाल नाहे कराए सघी। पहिरीं असीं तालके खिपरे में आयासीं, हींअर असीं तालके सिंधड़ी में आया आहियूं। असां हाणे माना हीअं सम्झो त दंग आहे, असांजो ॻोठ दंग परियां तालको खिपरो अची वियो, हेॾां तालको सिंधड़ी अची वियो। न अञा पाणी हिते तव्हां ॾिसो पिया जेका सूरत हाल तक़रीबन आउं सम्झां थो त 3 खां 4 फुट अञा पाणी बीठो आहे। न रुगो 100 घरनि ते मुश्तमिल ही हिकु ॻोठ, पर भरपासे जा बि केतिरा ई ॻोठ 2 महीननि खां बरसाती पाणी हेठि आयल आहिनि, जंहिं सबबु हू वॾनि अज़ियतुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हिन पाणी लाइट त पोइ 2-3 महीना थिया आहिनि त लाइट थमा किरिया पिया तव्हांजे साम्हूं न उहो आहे। पाणी पीअण जो हिते को सिस्टम कोन को, उहो बि हिते जेको सो माण्हू मजबूर आहिनि, पोइ पंहिंजी मदद पाण पोइ के मोटरसाइकिलनि ते के गॾु गाॾनि ते पोइ हिते लाल शाख आहे। ॻोठाणनि जे रोज़गार जो ज़रियो चौपायो माल ऐं ॿनी ॿारे ते आहे। बरसातुनि सबबु संदुनि चौपायो माल बि मरी वियो त ज़मीनुनि में बि केतिरा ई फुट बरसाती पाणी बीठल आहे, जंहिं सबबु चेट जो फ़सुलु थियणु त परे जी ॻाल्हि, पर हीअ सूरत हाल रही त वोणनि जो फ़सुलु बि मुश्किल थिए। ही साॻी ॻोठ जो पीरसन चाचो नूर मोहम्मद नुकुरच आहे, जेको हूअं त वॾो बुर्दबार सचो ऐं खरो माण्हू आहे, पर हिन बरसाती तबाही खां पोइ हाणे संदुसि ज़िंदगी कीअं थी गुज़रे। ज़िंदगी सूरन जी गुज़रे थी, कहिड़ी गुज़रे थी, मूंखे ॿुधायो छा गुज़रंदी, गुज़ारियूं पिया पियो। बनी 2 एकड़ पोखे सां ॿुॾी वई, वण जे मथां पाणी वरी वियो हलियो। बाक़ी 2 ढोर मेहन जा वॾेरे मस्जिद जे पुट खे अला हयाती ॾे, उन्हनि जे उते ॿनी में माल वीचारियां पियो वेठो पोइ उते मानी पोइ उहे था खाराइनि। चाचो नूर मोहम्मद ॿुधाए थो त इलेक्शन जे वक़्तु चूंडियल नुमाइंदा पुछाऊं करे बि खेसि ॻोल्हे अची लहंदा हुआ, पर हाणे हू खेसि ॻोल्हिया नथा लभनि। वोटनि जे में साईं सभई अचनि था, चवनि था बाबा असांखे वोट ॾियो, घरां अचो निकिरनि वोट असांखे ॾिजां, पर वोट थी वञण खां पोइ वरी कंहिं नूरो खे सॾु बि कोन कयो आहे। ठाणा ॿुधाइनि था त भरपासे जे खाते वारी ज़मीनुनि खे बि कंगल ढंढ ॼाणाए कटुनि जो पाणी छोड़ करे सांगड़ ऐं मीरपुर ख़ासि ज़िले इंतज़ामिया तोड़े तक जा चूंडियल नुमाइंदा हर साल खेनि हथ सां ॿोड़ीनि था। न का कंगल न का ढंढ, बाक़ी ॾाढा आहिनि उहे पाणी उमाणीनि पिया। हेॾां ई खाणी आहे कुबर ॻोठ आहे, हेॾां मथे सौजल खां उहो पेरूमल खां पाणी पियो अचई। ढंढ करे उमाणियो ॿुधण लाइ त केरु तयार ई कोन्हे न बाबा। बसि वञूं था कराची वञी मज़ूरी था करियूं, 2-2 100 कड़े मालिक कयूं, मज़ूरी सां करियूं। कैमरा टीम ऐं साथी रिपोर्टर शाहजहान शर सां गॾु असद शाह, आवाज़ न्यूज़, सिंधड़ी, खिपरो।